अस्सलाम वालेकुम। गुलशा टगर तव्हां सां गॾु आहे। अॼु सिंधी शाइरी जी सिन्फ़ आहे तराइल, उन जी छंछाण कयूं था। ख़ासि तौर ते वॾो हिकिड़ो बहस आहे त तराइल सिन्फ़ खे सिंधी अदब में मुतारिफ़ कीअं करायो। पहिरियां ॾिसूं था त तराइल सिन्फ़ आहे कहिड़े मुल्क जी, सिंधी अदब में कॾहिं आई, कहिड़ा पहिरियां उनजा शाइर हुआ ऐं उनजो घाड़ेटो कहिड़ो हो। बुनियादी तौर ते तराइल सिन्फ़ जेका आहे फ्रेंच यानी फ्रांसीसी शाइरी जी सिन्फ़ आहे, जेका उनखे फ्रांस में ट्रायलेट चयो वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु आहे टे सुरो। सिंधी अदब में तराइल सिन्फ़ अंग्रेज़ी अदब जे ज़रिए आई। हाणे जेको हिन ते घणो बहस आहे तराइल सिन्फ़ सिंधी अदब में कीअं आंदी। पहिरियां हिननि खे घाड़ेटे खे ॾिसी था वठूं। हाणे तराइल सिन्फ़ में 8 सिटूं थींदियूं आहिनि, चइनि सिटनि जा 2 बंद थींदा आहिनि। हाणे इन 4 सिटनि में छा हूंदो आहे त 4 सिटनि जा 2 बंद हूंदा आहिनि, त ही जंहिंमें पहिरीं 3 ऐं 5 सिट हम काफ़िया ऐं 2 ऐं 6 सिट पाण में हम काफ़िया थींदियूं आहिनि। पहिरीं सिट 4 ऐं 7 सिट में ऐं 2 सिट 8 सिट में वर्जाउर तौरु ईंदियूं आहिनि। हाणे पहिरीं 3 ऐं 7 सिट साॻी हूंदी आहे, 2 सिट ऐं 8 सिट साॻी हूंदी आहे, वर्जाउर तौरु ईंदियूं आहिनि। कुल इन में जेके आहिनि 8 सिटूं हूंदियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ी सिट जेका आहे 3 दफ़ा ईंदी आहे ऐं हिकिड़ी ॿियो नंबर जेका सिट आहे उहा 2 दफ़ा वर्चाई वेंदी आहे। इहो हिकिड़ो इनजो ख़ासि रिदम आहे जेको इन में ख़ासि जेका आहे मौसीक़ियत पैदा थींदी आहे इन्हनि जे ख़ासि तौर ते इन वर्जाउ जे करे। हाणे सिंधी शाइरी जूं सिन्फ़ूं ऐं सनतूं किताब ज़फ़र अब्बासी जो, उन में हू पाण लिखे थो त हिन सिन्फ़ खे सिंधी ज़बान में मुतारिफ़ कराइण जो सहरो सिंधी जे चोटी जे शाइर नारायण शाम ते आहे। हाणे हीअ चवे थो सिंधी अदब में पहिरियां जेको हीअ सिन्फ़ आई आहे उहा नारायण शाम मुतारिफ़ कराई आहे। उन खां पोइ जेको आहे असांजी लेखक आहे परवीन मूसा मेमण, उहा पंहिंजे किताब सिंधी अदब जो अदबी जाइज़ो ऐं लतीफ़ियात, उन में बि इहा साॻी ॻाल्हि करे थी त उहा सिंधी अदब में सभ खां पहिरियां तराइल सिन्फ़ खे मुतारिफ़ कराइण वारो नारायण शाम आहे। जॾहिं त चोटी जो शाइर उन में हरी दिलगीर आहे। सभ खां पहिरियां मजमूओ जेको तराइलनि जो इंडिया मां मिले थो हरिकांत जो, उहो उनजो जेको आहे पंहिंजो पहिरियां पिरह खां पहिरीं हरिकांत जे मजमूए जो नालो आहे पिरह खां पहिरीं। हाणे हीअ 2 लेखक आहिनि जेके चवनि था त तराइल सिन्फ़ जेका आहे उहा नारायण शाम सिंधी अदब में मुतारिफ़ करे। उन खां पोइ जेको असांजो ॿियो मौक़िक़ आहे मेमण अब्दुल मजीद सिंधी, उन पंहिंजे किताब सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो, उन में हू पाण लिखे थो त हरिकांत सिंधी जो पहिरियों शाइर आहे जंहिंजे तराइल जो मजमूओ पिरह खां पहिरीं नाले सां छपियो आहे, मगर हिन सिन्फ़ ते सिंधी में पहिरीं तजुर्बो हरी दिलगीर कयो। हिन 1954 में 2 तराइल लिखी सिंधी में तराइल जो आगाज़ कयो। हाणे मेमण साहिबु चवे थो त हरी दिलगीर पहिरियों शाइर हो जंहिं हिन सिन्फ़ खे सिंधी में मुतारिफ़ करायो। ॿियो किताबु आहे सिंधी शाइरी जूं सिन्फ़ूं मुश्ताक अबोल जो। मुश्ताक अबोल जीअं जो तीअं पंहिंजे किताब में जेको कुझु लिखियो आहे पढ़ां थो। मुश्ताक अबोल सुफ़े नंबर 93 ते चए थो तराइल अंग्रेज़ी अदब जे ज़रिए सिंधी में आयो। सिंधी में पहिरियों तराइल लिखंदड़ शाइर हरी दिलगीर आहे। हरी दिलगीर जे किताब अकेलो चंड जे सुफ़े नंबर 3 ते होलाराम हंस लिखे थो त हीअ साहिबु गीतनि जो बानी ऐं सिंधी में तराइल सिन्फ़ जो जनमदाता थो लिखियो वञे। पर उनजे बरक्स ताज जोयो पंहिंजे किताब तुलसियुनि जी सुरहाण जे सुफ़े नंबर 29 ते लिखे थो त नारायण शाम सिंधी शाइरी जे क्लासिकी फार्मनि में नवाण बि आंदी त सिंधी शाइरी में नयनि सिन्फ़नि यानी सानेट तराइल हाइको वग़ैरह खे मुतारिफ़ करायो। हाणे ताज जोयो बि इन ॻाल्हि खे जेको आहे आणे थो पंहिंजी किताब में त बाबा तराइल खे सिंधी अदब में नारायण शाह मुतारिफ़ करायो। अॻिते वरी चवे थो मुश्ताक अबोल लिखे थो त ताज जोए तराइल जी सिन्फ़ खे मुतारिफ़ कराइण में नारायण शाम जो नालो लिखियो आहे ऐं ज़फ़र अब्बासी बि ताज जोए वारी ॻाल्हि वर्जाई आहे, जेका ॻाल्हि दुरुस्त न आहे। मथे हरी दिलगीर जे किताब मां होलाराम हंस जो हवालो ॾेई आयो आहियां। उनखां अलावा सिंध ऐं हिंद जे मशहूरु लेखक
लक्ष्मण कोमल सारंगा शुमारो ॿियों साल 2008 में छपियल मज़मून सिंधी शाइरी में मुरविज सिन्फ़ूं जे नाले सां सुफ़े नंबर 100 ऐं 101 ते लिखे थो त 60 वारे दहाके में फ़्रांसीसी शाइरी जी नई सिन्फ़ ट्रायोलेट यानी तराइल जे सिरे सां सिंधी में हरी दिलगिर इस्तेमालु कई। हिन सिन्फ़ जी शाख खे अॻिते हली नारायण श्याम ऐं हरिकांत साओ सब्ज़ कयो। हरिकांत जे तराइलनि जो मुकमल मजमूओ पहिरें खां पहिरीं शाया थियल आहे। हाणे जेके आहिनि 2 हवाला आहिनि ॾिना आहिनि मुश्ताक अबुल साहब पंहिंजे किताब में, हिकु त होलाराम हंस जे हवाले सां, ॿियो लक्ष्मण कोमल जे हवाले सां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हीअ सभई मुहक़िक़ आहिनि, खोड़ किताब पढ़ियो वेठा आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि ते बीहनि कोन था। 3 मुहक़िक़ आहिनि, उहे चवनि था त नारायण श्याम हिन सिन्फ़ खे सिंधी अदब में आंदो। 2 मुहक़िक़ आहिनि जेके चवनि था त हरी दिलगिर हिन सिन्फ़ खे सिंधी अदब में आंदो। अञा थी सघे खोड़ अहिड़ा मुहक़िक़ हुजनि जेके पंहिंजे ख़्यालनि जा हुजनि। मक़सदु इहो आहे त असांखे तक़ाबली मुतालो करिणो आहे, छंड छाण करणी आहे हिन सिन्फ़नि जी। हाणे जेकॾहिं इहे सवाल लिखत जे इम्तिहान में अचंदा त पोइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, परेशानी जी ॻाल्हि आहे। मगर इंटरव्यू जे हवाले सां इहे सभई हवाला असांखे ज़हन में रखणा पवंदा त कहिड़ा मुहक़िक़ कहिड़े पासे वञनि था। उमेदु आहे त हीउ वीडियो तव्हां सभिनी जे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो।